महबूब को प्यारो छाजो आशिक भी हुजे लाज़ी न थे आशिक पो यारो छाजो आशिक पो यारो छाजो आशिक वटे अनियत वधंदी माणन सां मोहबत वधंदी आशिक वटे अनियत वधंदी महबूब हुजे माणा न करे महबूब को प्यारो छाजो आशिक भी हुजे लाज़ी न थे आशिक पो यारो छाजो आशिक पो यारो छाजो पंज यार अॻियां केरु पुछंदो हर को नाज़ यकीन ते रखंदो पंज यार अॻियां केरु पुछंदो हर को नाज़ यकीन ते रखंदो महबूब हुजे माणा न करे महबूब को प्यारो छाजो आशिक भी हुजे लाज़ी न थे आशिक पो यारो छाजो आशिक पो यारो छाजो शायद ही चजा केडो न मदो वाजिद खान ई चिठो तव्हां कोन कयो
इनखे भी पूरा करा। छा थियो हाणे तकरीर के छॾ हलण जी कर। ॾिस सरवर एॾी बेरुखी चङी न आहे, कॾहिं खिले बि ॻाल्हाईंदो कर। हाणे तकरीर के छॾ कम ॿुधा प्रो मां वांदो न आहे तोखे खई वञा। जे न खई हलंदे त चाबी बि न ॾींदी मैं। हाणे खुश थी न केरे ही न सॉरी शेरी। वरी साम्हूं आयो आहे। ॾिस सोनी, ख़बर में तो रोज इज़हार करें थी, हकीकत में भी हा कर। अहिड़ा ख़बर ॾिसण छॾे ॾे ज़फर, जंहिंजी ताबीर न हुजे। चङो अथई त मुंहिंजी पचर छॾे ॾे। छा कया सोनी, मुंहिंजा ख़्वाब भी तू, ताबीर भी तू, ही दुनिया भी तू। पर मुंहिंजी दुनिया सरवर आहे ऐं सरवर ई रहंदो। मुंहिंजो तोसां वाइदो आहे सोनी, हिकु न हिकु ॾींहुं तोखे पंहिंजी मोहबत जो एहसास ज़रूर ॾियारींदुमि। त ॾींहुं तुंहिंजी ॿाहुनि में हूंदुमि। ॾिस सुणी ज़फर जी दिलि न रंजाए। तू इहा नसीहत ॼण छॾे ॾे। हुन ॾींहुं तुंहिंजी ॿाहुनि में हूंदुमि। तो मुझे जान छड़ छो आखिर मुझे कट पईया। मां तो सा प्यार किया थी, लेकिन मुखे तो सा मोहब्बत ना है। इस जे कने तू मुसा मोहब्बत न तो करे त मां खुदकुशी कंदी मैं वन कर वन मरे न तुझा दुश्मन। मां तो सा मजाक किया। सरवर ई छा आहे? अदा साईं, मां ऐं सोनी हिक ॿिए सां मोहब्बत कंदा आहियूं ऐं शादी भी करण चाहियूं था। ठीक है हाणे वियो। हाँ दा, मां ऐं सरवर हिक ॿिए सां बेइंतहा मोहब्बत कंदा आहियूं ऐं शादी भी करण चाहियूं था। ठीक है, मां चाचे वलण सां ॻाल्हाए तुंहिंजी शादी जल्दी कराईंदो। पुट तव्हां बेफ़िक्र छो। ठीक है, तू हाणे वहीं सोनी के घर पुजाया। चंगा न कया था। अरे वरी अञा मार थने।
हामिद खान मूं तव्हांखे चयो न जंहिं ॾींहुं तव्हांजे खिलाफ़ मूंखे न सबूत मिलिया तव्हांखे पेरे बंद इन ॻोठ जे साम्हूं गिरीदो सिधो वञी थाने में बंदि कंदुसि। हा थोरो थधो थी बशीर साहब, एतिरो गरम न थी। कुछ अरसो पहिरियां भी तो जड़ो सुबेदार हिन हंध ते असांजे हथां पंहिंजी जिंदगी विञाए वेठो हो असांखे पकड़ण जी जिद में। अॼु उहा ग़लती तूं थो करे बशीर। बाबल साईं हजत खान सही तो चवे तो मुक्त मरण चाहे बाबल साईं। चङो थी ता हलियो वञ न त तुंहिंजो लाश नवेली का वेंदो। बस मां हिते तव्हांजी बकवास ॿुधण न तव्हांखे गिरफ्तार करण आयो आहियां। गिरफ्तार बशीर मरीरा असांखे मारण वारा थोरो हेॾे नज़र कर। चओ पंहिंजे माण्हुनि खे त हथियार हेठि कनि न त हिन मोबाइल बम सां मां त शहीद थी वेंदुसि ऐं तव्हांजा टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। हा अरे हथियार हेठि करो बाबा। अरे हलो अॻ में थियो कहीं बि चालाकी कई न हिन मोबाइल बम सां तव्हां सभिनि खे उॾाए छॾींदुसि। हलो वाह शिकारत दियो तो मजा थींदा मजा। खबरदार मता पंहिंजे वात मां इहो लफ़्ज़ मता ॿीहर कढे। आख़िर छो सरदार? छो त न्याज़ ज़ुल्म खिलाफ़ हथियार खयां अथई। न्याज़ न्याणी जी इज़त ढकींदो आहे लाहींदो न आहे। वाकई सरदार तूं सचो आहे। दा वरी खुशनसीब उहा औरत हूंदी जंहिंजो तूं भाउ आहीं ऐं जेकी तुंहिंजी माउ हूंदी। ठीकु आहे भेण तूं हाणे वञ। सुबेदार घणा ॾींहं खाधई वॾेरनि खे गिरफ़्तार कंदे फुखराए मां ईमानदारी निभाईंदे शहीद थी वियो। अदा साईं जेसी ताईं मुझे दिल कोन ठहंदी जेसी ताईं मूंखे सोणी न मिलंदी। मोतार साईं के सोणी तोखे ही मिलदी। हे कमदार जुमरू लाडा चंदो लाडा बाबल लाडा तोखे सोणी जरूर मिलदी। कानो वञ इनी छोरी सोने के खणिया ऐं मुझे कदमन में उछलाइस कदमन में। हाँ जी मुझो भा घोट थे। अरे केर आई बेशरम मुझे घर में घिरी है। अरे मां केर आ तोखे हाणे ॿुधायां थो। इहो त मां तो तोखे ख़बर पवंदी अॼु त वॾे नज़र टकराइण जो छा इल्ज़ाम आहे। हल खबरदार कालो चङो दिन छोकिरी मां तूं कढ। त कुत्ते जी मोतबर दे कुत्ते जी।
माफ कर जाए इज्जत है मां जान न बचा सके अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वैसे कबर खैर ताए ते पंद क्यों दी? हाँ यार नियाज़, अज असांखे मदद खपे ऐं हथियारनि जी भी ज़रूरत आहे। आखिर गाल चाहे हथियार फिक्र न करे, हथियार तो जाम मिलदा। ताकि जो हथियार छोरी तोखे शायद खबर ना है, असा वडेरन के जका शय पसंद नहीं आ ना, उन्हीं के हर हाल में हासिल करदा हूं, हर कीमत में हासिल करदा हूं। खबर थी? छो तो इज्जत वारन वडेरन के बदनाम करे। ता वडेरा ने पर गंदी नाली जा कीड़ा आयो। बकवास बैठ जा छोरी। छोरी जेकर इया गालात एक कीड़ा जिस्म में एतरा डंगणदा तू याद रख दे। छोरी तो के हाणे खबर पवंदी त असां केतिरा खतरनाक आहियूं। मेहरबानी करे अल्लाह जे वास्ते मुखे वञण दियो हाणे। वञण तो के जरूर दींदासी, पहिरियों मुंहिंजो ख्वाहिश पूरी कर। हाँ बाबल साईं, पंहिंजा अरमान पूरा कर बाबा, पूरा। हाँ कादे छोरी कादे थी वने, खालिद खान वठ पंहिंजी दिल जी हसरत पूरी कर।
तू बचाए जा ने हथियार ने सामो की बचदुस ये वडेरो पान भी मरदो मुखे भी माराइंदो मरी वए कमदार भाज बाबा ध्यान छजाए पांजो भाजी इल्ताफ अखी खोल ओ मुझे बा इल्ताफ अखी खोल ना इल्ताफ हामिद खान अज तू जियो ना बचे दे माजिद को साजिद खान भी चले हो माजिद माखत तो भी चले अकबर तो सुठो न कयो अकबर मुझा सजा भाई मारी मां तुझो नस्ल तबाह करे छॾम अकबर अचे थी अकबर